نستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقل رب زدني علما صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين انتہائی واجب الاحترام جامعہ راشدیہ جا اساتذہ کرام خصوصاً حضرت علامہ مولانا مفتی دوست علی سکندری زید مجدہ मोहतमिम जामिया राशिदिया दरगाह शरीफ उस्ताद साईं हज़रत क़िबला मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जा साहबजादा खलीफा हाजी मोहम्मद इकराम खुसो साहब प्यारी जमात सबूरी जमीयत उलमाए सिकंदरिया तालका किंगरी जे तरफ खां अंजुमन गुलामाने मुस्तफ़ा जे तरफ खां
हजरत किबला उस्ताद मुफ्ती साहब रहमहुल्लाह जे याद में ही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंमें तव्हां ऐं असांखे अल्लाह ताला शिरकत जी तौफ़ीक़ नसीब फरमाई। याद रखो त आम इंसान जो विसाल, उन जो मौत ऐं हिक आलिम जो इंतकाल दुनिया तां लाॾाणो बराबर नाहे। मौतुल आलिम मौतुल आलम जूं रिवायतूं उलमा नकुल फरमायो। इमाम फखरुद्दीन राजी रहमतुल्लाह अलैह तफसीर कबीर जे अंदर एक रिवायत नकुल बयान फरमाई त अल आलिमु इज़ा मात, आलिम जॾहिं दुनिया छॾींदो आहे, आलिम जॾहिं दुनिया तां इंतकाल कंदो आहे, बका अलैहि तैरुस समा, फिज़ा ऐं खला जा जेके पखी आहिनि, खला में उॾामण वारा पखी उन आलिम जे विसाल ते रोंदा आहिनि। बका अलैहि तैरुस समा, आसमान जा पखी यानी फिज़ा जा, खला जा उॾामण वारा पखी तो उन ते रोंदा आहिनि। लेकिन व दवाबुल अर्द, ज़मीन जा जानवर, ज़मीन जो चुरंदड़ पुरंदड़ शयूं, उहे भी आलिम जे विसाल जे मथां, इंतकाल जे मथां रोंदियूं आहिनि। ऐं उन खां अलावा वहीदानुल बुहूर, फखरुद्दीन राज़ी तफसीर कबीर जे अंदर फरमाए थो त दरियान जूं मच्छूं बे आलिम जे विसाल जे मथां रोंदियूं आहिनि। माना आलिम जॾहिं इंतकाल कंदो आहे त उन जो इंतकाल, उन जो विसाल आम माण्हुनि जे, आम ख़ल्क़ जे विसाल वांगुरु नाहे। वो जॾहिं दुनिया छॾींदो आहे त सभिनी खे रुआए वेंदो आहे। सुभान अल्लाह। उन जे लाइ दरियानि जो मच्छूं बि रोअनि, आलिम जे लाइ आसमानी, फिज़ाई, खलाई पखी, हवा में उॾण वारा पखी भी रोअनि, ऐं ज़मीन जा जानवर, ज़मीन ते हर शइ जेका चुरण पुरण वारी आहे, उहा बि आलिम जे विसाल जे मथां, आलिम जे इंतकाल जे मथां रोंदी आहे। इहो अज़मत, इहा अज़मत ऐं इहो शान आहे उन आलिम जो जंहिं पंहिंजी पूरी ज़िंदगी अल्लाह ऐं उन जे रसूल जे दीन जे ख़िदमत जे लाइ वक़्फ़ करे छॾी। याद रखो, इल्म अहिड़ी शइ आहे जो जाहिल खे जेकॾहिं माण्हू इल्म जे सिफ़त सां याद करे त उहो बि ख़ुशि थींदो आहे त मूंखे आलिम थो चयो वञे। ऐं जहालत अहिड़ी बुरी शइ आहे जो जाहिल खे बि जेकॾहिं जाहिल चइजे त उहो नाराज़ थींदो आहे, गुस्से में ईंदो आहे, कावड़ कंदो आहे त मूंखे जाहिल छो चयो वियो। हालांकि हुनखे, हुन वटि जहालत आहे, आलिम हूंदा आहे, पर पोइ बि जेकॾहिं हुनखे जाहिल चइबो त हू हुन ते नाराज़ थींदो। लेकिन इल्म अहिड़ी शान वारी शइ आहे जो जाहिल खे बि जेकॾहिं आलिम चइबो त उहो बि हुन ते ख़ुशि थींदो आहे। हीउ इल्म अहिड़ी शइ आहे, इल्म अहिड़ी शइ आहे
जो हिकड़े पासे ने इल्म जो ताज हो ऐं ॿिए तरफ़ अल्लाह जे हुज़ूर में ॿ शयूं हो। हिक तरफ़ हज़रत आदम हो, ॿिए तरफ़ मलाइका हा, फरिश्ता मौजूद हा। लेकिन इल्म जे पंहिंजो खिलाफत जो ताज हिकु ई हुयो। खिलाफत जो ताज साम्हूं हो। हिकड़े तरफ़ हज़रत आदम ॿिए तरफ़ मलाइक सॻोरा हुआ। लेकिन वो खिलाफत जो ताज कंहिंजे मथां अल्लाह रखियो, फरिश्तनि जे मथां न। खिलाफत जो ताज अल्लाह हज़रत आदम जे मथां रखियो। छो? उनमें वजह कहिड़ो हो, उनमें सबब कहिड़ो हो, उनमें कहिड़ी शइ जो कहिड़ी बुनियाद कहिड़ी शइ हुई जंहिंजे करे खिलाफत जो ताज अल्लाह हज़रत आदम जे सिर ते रखियो। उहा जेका वजह हुई, वो जेको सबब हो, वो अमल कोन हो, बल्कि वो इल्म हो। ऐं इल्म जे बुनियाद जे मथां अल्लाह ताला फरिश्तनि जे बजाय हज़रत आदम जे मथां खिलाफत जो ताज। सुभान अल्लाह। रोशनी घट वधा त का ॻाल्हि कान्हे, पर तव्हांजे सुभान अल्लाह में घटिताई न अचणु घुरिजे। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह। अञा बुलंद आवाज़ सां वरी चओ सुभान अल्लाह। जे अमल जे बुनियाद ते मिले हा खिलाफत जो ताज, त लखनि सालनि खां वठी फरिश्ता पहिरियां खुदा जी इबादत में मशगूल हा, मसरूफ हा। के क़याम में हा, के रुकू में हा, के सुजूद में हा, के तस्बीह में हा, के तहमीद में हा, के तहलील में हा। खुदा जे जिक्र अस्कार में मसरूफ हा। लखनि सालनि खां वठी अमल जे अंदर मसरूफ हा। लेकिन खिलाफत जो ताज उन्हनि जे मथे जे मथां न आयो। खिलाफत जो ताज अल्लाह रखियो त हज़रत आदम जे मथां रखियो। हज़रत आदम जी तख़लीक हाणे थी, हज़रत आदम जी पैदाइश हाणे थी, हज़रत आदम वजूद में हाणे आयो आहे। अमल एॾो शान कोन्हे को, लेकिन इल्म ज़रूर हुयो। ऐं उन इल्म जे बुनियाद ते खिलाफत जे ताज जो हक़दार हज़रत आदम अलैहिस्सलाम थियो। इहो दुनिया खे पैगाम मिली वियो त हक़ असल जेका हकीकत आहे, खिलाफत जो जेको हक़दार थियो इल्म जे बुनियाद ते हज़रत आदम थियो। तंहिंजे करे अमल जे मुक़ाबले में इल्म जो शरफ़ मक़ाम मथे हूंदो आहे। इहो इल्म ई आहे जंहिंजे इज़ाफ़े जे दुआ, इज़ाफ़े जी दुआ, वधीक जी दुआ अल्लाह ताला पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि तलक़ीन फरमाई। मदीने वारे खे बि अल्लाह इहो हुकुम फरमायो त महबूब मूंखां हीअ दुआ घुर। दुरूद शरीफ वॾे आवाज़ सां पढ़ो त मां अर्ज़ कयां थो, सभई पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो वकुल रब्बि ज़िदनी इल्मा। ऐ मुंहिंजा हबीब हिन तरीक़े सां तूं चओ त रब ऐ मुंहिंजा रब ज़िदनी इल्मा, मुझे इल्म के वधाए, मुझे इल्म में इजाफो फरमाए। माना इल्म अड़ी शया, अड़ी शान वारी शया, अड़ी मकाम मान मर्तबे वारी शया जो उन जे इजाफे जी दुआ घुरण जे लाइ अल्लाह पान पंहिंजे हबीब के भी इरशाद फरमायो। हुजूर दुआ घुरे, असांजो ईमान आहे, अल्लाह ज़रूर उनखे क़बूल फरमाईंदो। हुजूर दुआ फरमाई, तॾहिं अल्लाह ताला क़ुरान में भी जाए ते फरमायो इल्म में इजाफो थियो।
अल्लाह ताला फरमायो व अल्लमका मा लम तकुन तअलम व कान फदलुल्लाहि अलैका अज़ीमा। महबूब जो कुछ तू न जानतो है अल्लाह वो सब तो मोहम्मद के सिखारियो आ। हुजूर जो इल्म तदरीजिया दर्जा बदर्जा आहिस्ता आहिस्ता कुरान जे नुज़ूल जे ज़िमन में अल्लाह ताला महबूब के इल्म अता फरमायो, हुजूर जे इल्म में इजाफो अता फरमायो। तदे तमा आयत या पढ़ी कई आयत आया, लेकिन बुखारी शरीफ जे हदीस जे तरफ तवा के मुतवज्जे करण जी कोशिश कयां तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबे किराम के फरमायो इन्ना अतकाकुम व आलमकुम बिल्लाहि अना। हुजूर फरमायो तमा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमा सभनी खां वधीक अल्लाह खान ॾिजण वारो भी आया त अल्लाह जे बारे में इल्म में रखण वारो आया। मां तव्हां खां वधीक मुत्तकी, तव्हां खां वधीक इल्म वारो नबूवत जे कमालात जे अंदर हेॾे तवज्जो कयो। कमालात नबूवत जे अंदर सिर्फ कुव्वत इल्मिया न हूंदी आहे, सिर्फ कमालात इल्मिया न हूंदा आहिनि, लेकिन कमालात नबूवत जे अंदर कुव्वत अमली भी हूंदी आहे। कुछ माण्हू धोखो खाई विया ऐं माण्हुनि में इहा राय पैदा करण जी हुननि कोशिश कई त भाई नबी जेको उम्मतुनि खां मुमताज़ थींदो आहे उहो सिर्फ महज़ कुव्वत इल्मिया जे बुनियाद ते मुमताज़ थींदो आहे। बाक़ी अमल जो मसलो हू लिखनि था त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो उम्मती लिखनि था माज़ अल्लाह नबीअ जे बराबर भी थी वेंदो आहे, कॾहिं नबी खां उम्मती अमल में वधी भी वेंदो आहे। पोइ उन जा ग़लत उन्हनि मिसाल बि बयान कया। इहो उन्हनि माण्हुनि बद मज़हब माण्हुनि जो अक़ीदो आहे। असांजो ईमान आहे त नबूवत जे कमालात में कुव्वत इल्मिया भी हूंदी आहे, कुव्वत अमलिया भी हूंदी आहे। बुखारी शरीफ जी हदीस बिल्कुल वाज़िह आहे। हुजूर फरमायो मां तव्हां खां वधीक मुत्तकी भी आहियां, तव्हां खां वधीक आलिम भी आहियां। त कुव्वत इल्मिया भी नबी जे अंदर मौजूद आहे, त कुव्वत अमलिया जेका तक़वा जो नालो आहे उहा भी नबी जे अंदर मौजूद हूंदी आहे। तंहिंजे करे इल्म में भी नबी उम्मतुनि खां मुमताज़ हूंदो आहे त अमल जे अंदर भी नबी उम्मत खां मुमताज़ हूंदो आहे। अल्लाह ताला महबूब के इन दुआ जे नतीजे में इल्म अता फरमायो। इल्म जे इजाफे जी दुआ घुरण जे लाइ खुदा खुद इरशाद फरमायो माना इल्म अहिड़ी शइ आहे जंहिंजे अंदर जेतिरो भी इजाफो थियणो घुरिजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे अल्लाह ताला जॾहिं वधीक इल्म जे दुआ जे लाइ या तलकीन फरमाई इन में तव्हां असांजे लाइ दर्स आहे, सबक़ आहे जेतिरो भी थी सके इल्म में माण्हूअ खे इज़ाफ़ो करणु घुरिजे। एक हदीस पाक ॿुधो ऐं पोइ वरी उन हदीस खे आणो आहे उन जो मिसदाक केर थो थिए। मां हदीस पढ़ां थो ऐं उन खां पोइ मां अर्ज़ कयां थो दुनिया जा जेके आलिम आहिनि, मुहद्दिस आहिनि, मुफ़स्सिर आहिनि, जन इल्मी दुनिया में ख़िदमतूं कयूं बराबर उन जो मिसदाक आहिनि। ऐं असांजो उस्ताद मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जन पूरी जिंदगी इल्म जी दीन इस्लाम जी ख़िदमत कई उहे बि उन हदीस जो मिसदाक आहे। दुरूद हिकिड़ो भेरो ॾाढा पढ़ो त मां हदीस ॿुधायां थो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अल इल्मु सलासतुन
हदीस ॿुधो था त सुभान अल्लाह दा जा चओ। अल इल्मु सलासतुन, इल्म टे आया, आयतुन मुहकमतुन औ सुन्नतुन काइमतुन औ फरीदतुन आदिलतुन। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इल्म टे आहिनि, हिकु आया आयत मुहकमा, बे नंबर ते सुन्नत काइमा, टे नंबर ते फरीदत आदिला। हुजूर फरमायो ये टे इल्म आया, आयत मुहकमा मुरादा कुरान करीम जो हुकम आयतो जेके हुक्म जे अंदर माना में मफहूम में बिल्कुल वाज़िह आहिनि, ज़ाहिर आया। कई किस्म जो शुबो एतमाल उन्हनि जे अंदर मौजूद कोन्हे। हिकु त मुहकम कुरान जो आयतो इल्म पंहिंजो पहिरियों क़िस्म इहो आहे। औ सुन्नतुल काइमत, या वरी सुन्नत काइमा, यानी उहे हदीसूं जेके सही भी आहिनि मनसूख भी ना है। इनमा मुराद हथी हदीसा, पेरी आयत मुहकमा मा मुराद अल्लाह जो कुरान खुदा जो किताब आ। सुन्नत काइमा मा मुराद हुए हदीस आए जेके सही भी आया, मनसूख भी ना आया, वो हदीस मुराद आया। ऐ टे नंबर ते फरीदतुल आलदादलतुल मा मुराद फिक़ह आए, उन मा मुराद इज्तिहाद आ, उन मा मुराद फिक़ही उलूम आया। हुजूर फरमायो बमा सिवा ज़ालिक फदलो, इन खां सवा बाकी जेके शयूं आहिनि से इज़ाफ़ी आहिनि, बचत आहिनि। पर इल्म हक़ीक़त में ये टे आहिनि, या तो कुरान जो इल्म, या हदीस जो इल्म, या वरी फिक़ह जो इल्म। ये कई इल्म जेके दीनी ऐं शरई उलूम आहिनि, आलिमन जे अंदर ये शयूं मौजूद आहिनि। पर याद रखो प्यारी जमात सगोरी, जंहिं उस्ताद मुफ्ती साहब साईं रहमतुल्लाह अलैहि जे याद में ही प्रोग्राम थियो आहे, ये हदीस जा कई इल्म पंहिंजे ज़हन में विहारियो। हुजूर अलैहि सलाम फरमायो, इल्म त किताब जो आहे, या सुन्नत हदीस जो आहे, या फिक़ह जो आहे। हुजूर हज़रत उस्ताद मुफ्ती साईं मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैहि जे अंदर मां ॾिसो कुरान करीम जे खिदमत में पान जिंदगी गुजारियो। कुरान पढ़ियो भी सही, असां उन्हनि खां तर्जुमो भी पढ़ियो, असां उन्हनि खां तफ़सीर भी पढ़ियो, कॾहिं मतन तर्जुमे जो भी पढ़ियो, कॾहिं बेज़ावी तफ़सीर जा सबक भी असां वरिता। इहे ॿिया भी शागिर्द रहिया, कुरान जी भी खिदमत कयूं। तर्जुमे तफ़सीर जे सूरत में अॼु बि कंज़ुल इमाम ख़ज़ाइनुल अल्फ़ाज़ जो तर्जुमो तव्हां असांजे अॻियां मौजूद आहे। भली सदियूं गुज़री वञनि, ज़माना गुज़री वञनि, पर इहा जेका तर्जुमे जे तफ़सीर जे सूरत में खिदमत पाण करे विया न, इहा क़यामत ताईं हलंदी रहंदी। हुजूर फरमायो त पहिरें नंबर ते इल्म आयतुल मुहकमतुन, जंहिंमां मुराद किताबुल्लाह, पाण किताबुल्लाह जी अहिड़ी खिदमत कयो, अल्लाह जे कुरान जी तिलावत कयो। साथ तव्हां ॿुधी, मूंखां अॻ में बि तव्हां ॿुधी चुका आहियो, पर तर्जुमे ऐं तफ़सीर जे सूरत में जेका पाण खिदमत कयूं ऐं तालिबनि खे शागिर्दनि खे जेको तफ़सीर जो इल्मु पाण पढ़ायो, असां खे पढ़ायो, असां पढ़ायो, शागिर्द तैयार थिया, वरी उहे पढ़ंदा, वरी ॿियनि खे पढ़ाईंदा, सिलसिलो ता क़यामत हलंदो रहंदो, सवाब सभिनी खे मिलंदो रहंदो। पर उहो सवाब असांजे उस्ताद साईं जे खाते में बि जमा थींदो जंहिं असांखे इहो तफ़सीर पढ़ायो। पहिरें नंबर ते आहे तफ़सीर जो किताबुल्लाह जो इल्मु, उहो बि संदनि अंदर मौजूद हुयो। सुन्नतुल काइमतुन, हदीस जो इल्मु, हेतिरा साल जामिया राशिदिया में ऐं उन खां अॻ में ॿिनि जॻहियुनि ते बि पाण दीन जी ख़िदमत कयूं। हुजूर जी हदीस दुनिया खे पढ़ायो, असांखे हदीसूं पढ़ायो, बुखारी शरीफ़ असांखे पढ़ायो, हदीस जा ॿिया किताब असांखे पढ़ायो। वेही करे हज़ारे शागिर्दनि उन खां हदीस पढ़ी। हुजूर फरमायो त ॿिए नंबर ते जेको इल्मु आहे उहो आहे हदीस जो इल्मु, ऐं हदीस जा पाण उहे आलिम हा जो हज़ारे शागिर्द हदीस जा पढ़ायो।
पाण त हदीस जा मुहद्दिस हुआ, शेखुल हदीस पाण त हुआ, पर उन्हनि जा शागिर्द, उन्हनि जा वरी शागिर्द उहे पंहिंजे मसनदुनि ते शेखुल हदीस बणिया वेठा। टे नंबर ते आहे फरीदतुल आदिल आदिलतु, जमा मुराद आहे फिक़ह जो इल्म। तव्हां उहो बि ॾिठो, असां फिक़ह में साईं वटि पढ़ीसूं। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, तलबाए किराम जमात सबोरी, वरी उन खां बाद में जेको फतवा इफ्ता जो सिलसिलो हुयो, पाण पूरी जिंदगी इहो फतवा जो सिलसिलो हलाईंदा रहिया। असां जहिड़ा माण्हू बस सिद्धू जेके लिखण जो सिखिया से बि उस्ताद साईं मुफ्ती साहब वटां सिखिया। रुगो मां छो पर सिकंदरी उलमा में इल्ला कलील कुछ खां सवा, घणी इस्तिस्ना मां कयां थो, कुछ खां सवा, बाक़ी न त पूरी सिकंदर उलमा जी जेका जमात आहे, जमीयत उलमा सिकंदरीअ में अवां के जेतिरा बि फतवा लिखण वारा, मां ॿियनि जी ॻाल्हि नथो कयां, फतवा लिखण वारा जेके बि अवां खे मिलंदा उहे हज़रत उस्ताद साईं मुफ्ती साहब जा शागिर्द मिलंदा। पाण रुगो मुफ्ती नहा, मुफ्ती कर बिहा, माना ॿियनि खे मुफ्ती बणाइण वारा बिहा। रुगो उस्ताद को नहा, उस्ताद हर बिहा, ॿियनि खे उस्ताद बणाइण वारा हा। सिर्फ़ मुहद्दिस शेखुल हदीस को नहा, ॿियनि खे शेखुल हदीस बणाइण वारा बिहा। हुज़ूर फरमायो इल्म आहिनि टे, ऐं उहे टई इल्म उस्ताद साईं मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जे अंदर बिल्कुल मुकम्मल तरीके से मौजूद हुआ। वह खिदमत अड़ी त कयो, दीन जी आबियारी कयो, हदीस जी खिदमत कयो, फिक़ह जी खिदमत कयो। इहो सिलसिलो हमेशा हलंदो रहंदो। सवाब उस्ताद साईं खे बि मिलंदो रहंदो, उस्ताद साईं जे उस्तादनि खे बि मिलंदो रहंदो। खिदमतूं इहे हलंदो रहंदियूं, ऐं इहो ई त हक़ीक़त में सदक़े जारी आहे जो पाण हिकिड़े लिहाज़ सां ख़रीदो असां खां जुदा थिया आहिनि ज़ाहिरी एतबार सां, लेकिन उन्हनि जो रूहानी फैज़ मौजूद आहे। इंशाअल्लाह अज़ीज़ हो क़यामत ताईं हलंदो रहंदो। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। या हदीस पाक तमाम सां पढ़ी बिया, ॿुधी बिया। हुज़ूर फरमायो व इन फज़लल आलिम अलल आबिद कफ़ज़लिल क़मर लैलतल बद्र अला साइरिल कवाकिब। आमिना जे लाल इरशाद फरमायो त आलिम जी फज़ीलत आबिद जे मथां ईअं आहे जीअं चोॾीअ जे चंड जी फज़ीलत तमाम सितारनि जे मथां। आलिम जी फजीलत आबिद जे मथां। शेख मुहक्किक रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे इते आबिद मां मुराद आम आबिद नाहे, इते आबिद मां मुराद बि आलिम आबिद आहे। कीअं? पोइ पहिरियों आलिम जेकॾहिं आलिम आबिद आहे त पहिरियों में त आलिम जी ॻाल्हि पई हले जंहिंजी फज़ीलत शान अज़मत जो बयान पियो हले। शेख अब्दुल्लाह मुहद्दिस दिलवी फरमायो पहिरियों आलिम जंहिंजी फज़ीलत बयान कई थी वञे त इहो चोॾीअ जे चंड वांगुरु आहे। वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। इहो उहो आलिम आहे जंहिं इल्म त हासिल कयो, पर इल्म हासिल करण खां बाद में जेके फर्ज़ आहिनि उहे बि अदा करे थो, वाजिब आहिनि उहे बि अदा करे थो, मुहक़्क़द सुन्नतूं आहिनि उहे बि अदा करे थो। उन्हनि जे अदा करण खां बाद में इल्म जे नशर इशाअत में लॻी वियो, तसनीफ़ तालीम में लॻी वियो, तालीम तदरीस में लॻी वियो, दर्स ॾे थो, तदरीस हलाए थो, तालीम हलाए थो, इल्म पढ़ाए थो, ख़ल्क़ के मसाला सेखारे थो, ख़ैर दुनिया वारनि खे सेखारींदो आहे। प्यारी जमात सबोरी उहो आलिम आहे जेको फर्ज़ त पढ़ी, वाजिब बि पढ़ी,
मुअक्कद सुन्नत भी अदा कई पर उन खां बाद में बाकी इबादत औरात अज़कार वज़ाइफ में मसरूफ कोन थो मसरूफ थो तालीम में तदरीस में मसरूफ थो आए तसनीफ में मसरूफ थो आए दीन जे आबियारी में इल्म दीन जे तक़वियत वारा कम कंदो इल्म दीन जे नशरो इशात जा फिक़ह जा नशरो इशात जा कम कंदो ऐं ॿियो वरी आलिम हुआ इल्म हासिल करण खां बाद में वो वरी औरात ऐं वज़ाइफ में लगी वयो ज़िक्र अज़कार में लगी वयो आम इबादत नफल में मसरूफ थी वयो हे आलिमा पर इबादत जे तरफ वयो वो आलिमा आबिद ज़रूर फराइज़ वाजिब सुन्नत मुअक्कद अदा कंदो पर उन खां बाद में आम औरात वज़ाइफ ज़िक्र अज़कार छॾे दीन जे ख़िदमत जे लाइ वेठो कुरान पढ़ाए थो हदीस पढ़ाए थो फिक़ह पढ़ाए थो मदीने वारे 14 सदियों पहिरियां फरमायो त इहो इल्म पढ़ाइण वारो हुन आलिम आबिद जे मथां जेको विर्द वज़ीफ़न में मसरूफ थी वियो उन जे मथां हिन जी फज़ीलत ईअं आहे जीअं चोॾीअ जे चंड जी फज़ीलत सतारनि ते माना हे आ चोॾीअ जो चंड माना खाली चंड न चोॾीअ जो चंड छो त चोॾीअ जो चंड मुकम्मल तरीक़े सां रोशन हूंदो आहे जीअं चोॾीअ जे चंड जी रोशनी दुनिया ते पवंदी आहे हिन आलिम जो फ़ैज़ बि दुनिया ते हलंदो आहे ऐं हुन आलिम आबिद खे तशबीह ॾिनी वई आहे सतारे सां छो त सतारे जी रोशनी पाण ताईं महदूद हूंदी आहे उन जी रोशनी ॿियनि ताईं कोन पहुचंदी आहे ऐं चंड जी रोशनी पाण ताईं महदूद कान हूंदी आहे चंड रोज़ ज़मीन खे रोशन कंदो आहे आलिम हू बि आहे पर उहो आबिद आहे माना इल्म जे कम खे छॾे ज़िक्र अज़कार में लॻो भलो कमु आहे उहो बि बुरो कमु कोन्हे को लेकिन इहो अथव सतारे जे मिसाल ही अथव चंड जे मिसाल चोॾीअ जे चंड जे मिसाल हुनखे सतारो चयो वियो छो त सतारे जी रोशनी पंहिंजे अंदरि हूंदी आहे ॿियनि ताईं कान वेंदी आहे बाक़ी चंड जी रोशनी ॿियनि ताईं बि पहुचंदी आहे माना उहो आलिम जेको दर्श तदरीस में मसरूफ़ थियो इन जो फ़ैज़ दुनिया ताईं पहुचंदो उनमें शेख अब्दुल हक मुहद्दिस दिलवी फरमाए थो हिकिड़ो बारीक नुक़्तो इहो बि आहे त जेको चंड हूंदो आहे न चंड इहो रोशन थींदो आहे सिज मां एॾे तवजो कयो चंड रोशन थींदो आहे कंहिं मां सिज मां चोॾीअ जो चंड थियो आलिम सिज आहे मदीने वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सिज आहे मदीने वारो हे आलिम जो चोॾीअ जो चंड इहो चंड रोशनी वठंदो आहे सिज खां माना इहो आलिम फैज़ वठे थो मदीने वारे खां नूरानियत वठे थो हुजूर खां रोशनी वठे थो हुजूर खां वठी पोइ दुनिया खे रोशन कंदो आला हज़रत भली ॻाल्हि कई आहे जे सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ त मां अर्ज़ कयां फरमाए अर्ज करे तो चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले दुरूद वाली आवाज़ से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इल्म अहिड़ी शइ आहे ऐं आलिम अहिड़ी शइ आहे हारून रशीद वक़्त जो मुसलमाननि जो अमीरुल मोमिनीन थी गुज़रियो आहे अॼु त रियासतूं अलॻि आहिनि
बाबा दिमश्क अलग थो, पाकिस्तान अलग थो, शाम अलग थो, अफगानिस्तान अलग थो। उन वक्त में जेका बि कुर्रे अर्द जे मथा ममलकत इस्लामिया हुई, उन सजे जो बादशाह हुयो हारून रशीद। पुट्रस मामून अमीन पढ़ंदा हा उस्ताद वटि हुयासे वक्त जे खलीफे जा पुत्र, पर जॾहिं उस्ताद जे अॻियां ईंदा हा मामून जी कोशिश हूंदी त उस्ताद जी चप्पल मां खणा, अमीन जी कोशिश हूंदी त उस्ताद जा जूता मां खणा। उस्ताद जो अदब हो। हिकिड़े दफ़े आला हज़रत लिखियो आहे त हारून रशीद आयो पे, उन जो हिकिड़ो पुट हथ में करो खयो बीठो आहे, उस्ताद खे वुज़ू पियो कराए, वो पानी मथों करे सां हलाए पियो, उस्ताद पंहिंजे उज़वन खे धोए पियो, पेरनि खे धोए पियो, ऐं हारून रशीद ये साम्हूं जो गुज़रियो, लकुड़ हथ में हुयुसि, खणी पंहिंजे छोकिरे खे लॻाई। माण्हू हैरान थी विया त शायदि इन ॻाल्हि ते नाराज़ थियो हूंदो हारून रशीद त मुंहिंजे पुट खां पेर पियो धोराए। वक्त जे मुसलमाननि जे बादशाह खां, खलीफे खां, उन खां पंहिंजा पेर पियो आलम सगोरो धोराए। आला हज़रत फरमाए थो लकुड़ हयईं, लकुड़ हण खां बाद में पुट खे चवे थो त ख़्याल नथो करी, अदब को नथो करी, हथ में तू करो खयो बीठो आ, ऐं उस्ताद वरी पंहिंजे हथनि सां पंहिंजे पेरनि खे पाण पियो धोए। अदब जी तक़ाज़ाई आहे, उस्ताद खे पंहिंजा पेर धोइण न ॾे, हिक हथ में पाणीअ जो करो खण, ॿिए हथ सां उस्ताद जा पेर पाण धोए। सुभान अल्लाह। मानो जो असां त समझो शायद हुन ॻाल्हि ते कावड़ियो हूंदो त मुंहिंजे पुटनि खां पियो पाणी त पंहिंजा पेर धोआरे, पर ही त बादशाह वॾी ॻाल्हि करे छॾी जो पुट खे सज़ा ऐं लकुड़ ऐं चाबुक इन जे लाइ हयईं त हिक हथ में पाणी खण ऐं ॿिए हथ खाली छो पियो बीठो आहे, पंहिंजे उस्ताद जे कदमनि खे पंहिंजा हथ फेराए ऐं उन सां पंहिंजे उस्ताद जे पेरनि खे, उस्ताद जे कदमनि खे धो। इहो ई हारून रशीद पाला खाने ते मथे वेठो हो, घरवारी भी उन सां साण हुई, हेठ आवाज लगा पिया हा, घरवारी जो तवज्जो ओॾे हुयो। हारून रशीद हेॾा होॾा जूं ॻाल्हियूं करे पंहिंजी घरवारीअ खे पाण ॾे मुतवज्जे करण जी कोशिश पियो करे, पर घरवारी हिन ॾे तवज्जो ई कान पई करे। नेठ चवण लॻो तुंहिंजो मूं ॾे तवज्जो नथो थिए छो, चे तो दे केड़ो तवज्जो कया, हेठ निहार माण्हू बीठा, के गुल कयो बीठा, के रोशनी जो इंतजाम कयो बीठा, अलाए केर बगदाद जे घटीअ में गलीअ में अची रहियो आहे, बगदाद जे बाज़ार में पियो चे ख़ुल्कून जे इंतज़ार में आया। हारून रशीद चयो बराबर अॼु बगदाद में अब्दुल्लाह बिन मुबारक अची रहियो आहे। वॾो आलिम इमाम आज़म अबू हनीफे जो शागिर्द आहे। चओ सुभान अल्लाह। अब्दुल्लाह बिन मुबारक बगदाद में थो अचे। ही जेके ख़ल्कू जमा आहिनि, ही माण्हू जेके जमा आहिनि, ये गुलपाशी जे लाइ जेके गुल खयो बीठा आहिनि, हे उन आलिम जे इस्तक़बाल जे लाइ बीठा आहिनि, उन आलिम खे ॾिसण जे लाइ बीठा आहिनि, उन जे मुलाक़ात जे लाइ बीठा आहिनि। घरवारी चयोसि हुन जो मतिलबु इहो हो त बादशाह नाले जा अवां आयो, पर असुल त इस्लाम जे अंदरि सल्तनत उन्हनि जी आहे जेके दीन जा आलिम आहिनि। असां अॻे जा त आलिम न ॾिठा, पर उस्ताद मुफ्ती मोहम्मद रहीम रहमतुल्लाह अलैह जे अखर सां ज़रूर ॾिठो। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। उन्हनि जे इल्म खे बि ॾिठो, उन्हनि जे मुंहिंजा साईं उन्हनि जे फज़ल खे बि ॾिठो, उन्हनि जे मक़ाम मर्तबे खे बि साम्हूं असां ॾिठो।
उन्हनि जे दीन जे ख़िदमत खे बि ॾिठो, उन्हनि जे ख़ल्क़ जे ख़िदमत खे बि ॾिठो। माण्हू ईंदा हुआ पंहिंजे कम कराइण जे लाइ, उन्हनि जा बग़ैर कंहिं फ़र्क़ जे उन्हनि जा कम बि कंदा हुआ। ऐं हुज़ूर फरमायो आहे ख़ैरुन्नास मन यनफ़उन्नास, माण्हुनि में भलो उहो आहे जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाईंदो आहे, ख़ल्क़ ताईं नफ़े खे पहुचाईंदो आहे ऐं ख़ल्क़ जूं इहे ख़िदमतूं कंदा रहिया। मां सोयम वारे वक़्त में बि अर्ज़ु कयो हो त हिते पूरे असां दरगाह मुबारक ते तोखे दरगाह जे शाम में वेठा ऐं इहो जेको फज़ल हो, इहो कमाल हो, उस्ताद साईं खे पंहिंजे मुर्शिदनि खां मिलियल हो। असलु फैज़ रोज़े वारे जो हो, असलु फैज़ पीर साईं छकधणी बादशाह जो हो। बस को माण्हू ईंदा हा, फोन खणंदा हा, एसपी ॾे करणी पवे त बि कंदा हा, डीसी ॾे करणी पवे त कंदा हा। इहो कोन सोचींदा हा त मां त ज़ाहिर आहे मदरसे में त आलिम आहे, मुंहिंजो कमु इहो आहे, मां इहो वेठो पढ़ायां। इल्म त पढ़ाईंदा हा, हदीस तफ़सीर फ़िक़ह त पढ़ाईंदा हा, फ़तवा त पढ़ाईंदा हा, पर जॾहिं ख़ल्क़ पंहिंजे कमनि जे लाइ ईंदी ही दरगाह मुबारक ते त पोइ पीर साईं जे शाम में उन्हनि जी वरी उहा बि कमु उन्हनि जो कंदा हा। अगरि कंहिं में बि कमु पइजी वेंदो हो त पोइ मूं दादा उन जे लाइ ज़रूरु पाण फोन खे खड़काईंदा हा। हुज़ूर फरमायो त भलो उहो आहे जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाईंदो आहे ऐं वधीक भलो उहो आहे जेको माण्हुनि खे वधीक नफ़ो पहुचाईंदो आहे। पाण इल्म सां बि नफ़ो पहुचायूं, पंहिंजे फज़ल सां बि नफ़ो पहुचायूं। ऐं मां तव्हांखे इहो बि अर्ज़ु कयां, अल्लाह ताला खेनि रूह ये ज़ाहिरी इल्म सां कोन नवाज़ो हो, ज़ाहिरी इल्म सां में नवाज़ो हो तो बातिनी इल्म सां में नवाज़ो हो। ज़ाहिरी रुगो नज़र कोन ही, बातिनी भी नज़र अंदर में मौजूद हुई। मां हिकिड़ो थोड़ो मिसाल थो ॾियां, बस इहो मिसाल ॿुधो ऐं उन खां बाद में घणो इम्तिहान तव्हांजो बि न वठिबो, मुंहिंजो बि अचे टाइम पूरो थींदो ऐं उन खां बाद में तकरीर पूरी। मिसाल ॿुधी वठो, दरगाह मुबारक ते के वक्त में कुछ 2-3 साल मूं भी हिते ख़िदमत कई, पढ़ाइण जे लाइ मां हिते हुयुसि। उन्हनि ॾींहंनि में पाण विया पे हज ते, दरगाह मुबारक जा मुअज़्ज़िन साईं हाफ़िज़ सनाउल्लाह सिकंदरी उहे बि तैयार थिया हज ते। उहे अॻ में विया साईं मुफ्ती साहब, वरी उन खां तारीख़ बाद में ही, पर उन ॾींहंनि में साईं मुफ्ती साहब जो एक्सीडेंट थियो हो, तंहिंजे करे बाह में तकलीफ़ हुई ऐं इन ई तकलीफ़ में पाण हज जो सफ़र बि कयो। पर मसलो हो नमाज़ पढ़ाइण जो, नमाज न पई पढ़ाए सघियूं ऐं उन खां सवा हज जो पीरियड जेतिरो बि टाइम लॻे, महीनो सवा ज़ाहिर आहे, पुठियां नमाज इमामत ऐं ख़िताबत जे लाइ दरगाह मुबारक ते कंहिंखे मुक़ररु कजे। उस्ताद काफ़िया महबूद में हुयुसि, बहरहाल इंतिखाब मुंहिंजे नाले जो थियो ऐं मूं नमाज पढ़ाइण शुरू कई। पाण वेठा हूंदा उन वक़्त में मूंखे हिकिड़ी पाण हिदायत ॾिनो। हाणे उहा हिदायत उहा आहे जेका हदीसुनि में मौजूद आहे, पर असुल जेका उन में राज़ जी ॻाल्हि ही उहा बाद में खुली। मां उहा असुल में उहा अर्ज़ु करणु चाहियां थो। पाण मूंखे फरमायूं त बाबा जॾहिं नमाज़ पढ़ाई बि ऐं तूं नमाज़ पढ़ाई थो त 2 सजदनि जे विच में हिकिड़ो सजदो करे, माण्हू मथे ते ईंदो वरी ॿियो सजदो कंदो, विच में थींदो आहे थोरो वेहण जंहिंखे जलसो चइबो आहे। इन 2 सजदनि जे विच में जलसे में हिकिड़ी दुआ घुरबी आहे, उहा तूं दुआ घुरंदो कर। कहिड़ी? अल्लाहुम्मा ग़फ़िरली वरहमनी वहदिनी वआफ़िनी वरज़ुक़नी। 5 दुआऊं चओ सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा ग़फ़िरली, या अल्लाह मुझे मग़फ़िरत फरमा, वरहमनी मुझे रहम फरमा, वआफ़िनी मुझे आफ़ियत अता फरमा, वहदिनी हिदायत अता फरमा, आफ़ियत अता फरमा, रिज़्क़ भी अता फरमा। पर 2 सजदनि जे विच में इहा दुआ घुरंदो रहो। उहो वक़्तु वरी अॼु जो वक़्तु बाद कयो तो 27-28 सालनि खां बाद में इहा हदीस में दुआ आहे,
मुखे पाण फरमायो त या पढ़ंदो कर पर इन जे पुछा हिकमत कहिड़ी ही एतरा साल 25 26 27 साल जो अरसो गुजरी वयो इन ता हिकमत ता पर्दो न खजो आई वो वरी पर्दो कदे खजियो संदन विसाल उन जी हकीकत मुझे क्या जाहिर थी गया सैयदना अली मुर्तदा शेर खुदा का एकड़ो सवाल थियो तवज्जो अथव सुभान अल्लाह सुभान अल्लाह मौला अली का सवाल थियो किबला नमाज जे अंदर 4 रकातूं या 2 रकातूं उन 3 रकातुन मां हर रकात में क़याम बि हिकवा रुकू बि हिकवा पर हर रकात में 2 सजदा छो हर रकात में 2 सजदा छाजे करे हन इन जो हिकमतूं जवाब तो खोड़ हन बाबा शरई हुकुमा हुजूर जो अमला हुजूर जो हुकुमा शरई अहकाम अल्लाह जा फेल मुअल्लल बिल अखराज न होता है ये जवाब हन जेके मदरसे में शागिर्दन के साथ पढ़ाईंदा आहियूं हिकमतूं कंजू ज़ाहिर न पर इने गाल जो त भाई फिर रकात में 2 सजदा छो इन जो कुछ हिकमतूं फिक़ह जो हिकड़ो किताब अल बहर राइक उन में लिखियल त 2 सजदा छो उन में जेके बियूं हिकमतूं लिखियल हन उन में हिकमत हिकड़ी उहा भी लिखियल आ जेका मौला अली साइन के जवाब में बुधाई चयो मां उए क्यों न तो हिकमत बुधाया मां सिर्फ उहा हिकमत बुधाया जेका हजरत अली सही उनके साइल के इरशाद फरमाई साइल सवाल कयो किबला हर रकात में रुकू भी हिकड़ो आ क़याम भी हिकड़ो आ पर सजदा बचो हन सैयदना अली मुर्तदा शेर खुदा फरमायो जे वक्त में अल्लाह जो बानो सजदो कंदो आ जमीन ते सिर पंहिंजो सजदे में रखंदो आ पेशानी पंहिंजी सजदे में रखंदो आ आवाज ईंदो आ मिनहा खलकनाकुम इनमा असां तव्हांखे पैदा कयो आ सुभान अल्लाह तेजे मथा मथो रखी सजदो पियो करी मिनहा खलकनाकुम असां तव्हांखे इनमा पैदा कयो आ मथो वरी मथे खणी वेंदो आ जलसे में उन खां बाद में जने जो सजदो कंदो आ वरी उन के गैबी आवाज ॿुधण में ईंदो आ वफीहा नुईदुकुम वरी इन मिट्टी में असां तव्हां के मोटाईंदासूं भी पहिरियों सजदो आ मिनहा खलकनाकुम जे करे ॿियो सजदो आ वफीहा नुईदुकुम जे करे पहिरियों सजदो आ ज़मीन मां तखलीक जे करे ॿियो सजदो आ ज़मीन में वापस वजण जे करे वो जमीन मां तखलीक जे लाइ सजदो हे जमीन जे अंदर वापस वजण जे लाइ सजदो हिकमतूं ॿियूं भी बहर राइक में लिखियल पर जेका या हिकड़ी हिकमत हज़रत अली सही जी बयान थियल मां उहा अर्ज़ कयां थो पर इन खां वधीक अञा लुत्फ़ वारी ॻाल्हि बि आहे पाण फरमायो पहिरियों सजदो मिनहा खलकनाकुम जे करे ॿियो सजदो वफीहा नुईदुकुम जे करे आ पर इन ॿिन्ही जे विच में अरे इया असल गाल मां करण थो चाहियां जेका उस्ताद मुफ्ती साहब मुखे बुधाई पाण फरमायो ॿिन्ही सजदनि जे विच में हिकु तो सजदो कयो ॿियो सजदो वरी बाद में कई इन ॿिन्ही सजदनि जो जेको विच वारो अरसो आहे इहो आहे इंसान जी ज़िंदगीअ जो अरसो न समझो हेॾे तवजो कयो सुभान अल्लाह ॾाढा पहिरियों सजदो मिनहा खलकनाकुम ॿियो सजदो फीहा नुईदुकुम होॾे तखलीक होॾे इयादो होॾे ज़मीन मां पैदाइश ज़मीन जे अंदर वञण यो विच वारो जो अरसो आहे मिनहा खलकनाकुम इन मां असां तव्हांखे पैदा कयो हाणे उन मां पैदाइश थी हाणे मथे माण्हू वेठो वफी वरी ॿियो सजदो कई त वफीहा नुईदुकुम बस होॾे तखलीक हेॾे इयादो ज़मीन जे अंदर इहो जेको विचो पीरियड गुज़रियो जेतिरो अरसो गुज़रियो जेतिरा सेकंड गुज़रिया 8 मिनट गुज़रियो 10 सेकंड गुज़रिया इहा ई इंसान जी असल ज़िंदगी आहे हाणे जेको उनखे वधाइणो चाहे वो ये 5 दुआऊं उनखे घुरणो घुरिजनि
जेको इन पीड़े खे वधाइणो चाहे असां वटि छा थींदो आहे हिकु सजदो माण्हू ॾिनो अलाह अकबर जी मथे आयो बस देर ई कान सिधो ई कोन ॾिनो ठक वरी ॿियो सजदो हालांकि जलसो करो वाजिब आहे छॾे ॾींदो माण्हू त ते मथां सव जो सजदो लाज़िम थींदो बहरहाल ॿिन्ही सजदनि जे विच वारो जेको वक़्तु गुज़रियो थो जिंदगी जो वक्त आहे इहो जेकॾहिं इनखे सहल करणो आहे इनखे आसान करणो आहे इनखे पंहिंजे लाइ भलो करणो आहे ऐं इनखे भलाईअ सां गुज़रणो आहे गुज़ारणो आहे त पोइ अल्लाह जे हुज़ूर में दुआ करणी आहे ख़ुदा जे हुज़ूर में गिड़गिड़ाइणो आहे अल्लाह खां उहे 5 दुआऊं घुरियूं आहिनि हाणे ज़ाहिर आहे इहो जेको सॼो मूं पस मंज़र अर्ज़ु कयो इहो उन वक़्त में त ज़हन में कोन आयो वक़्तु त गुज़रंदो रहियो हलंदो रहियो पर जॾहिं हज़रत अली साईं जी मूं इहा ॻाल्हि पढ़ी उन खां बाद में मुंहिंजे ॻाल्हि दिमाग़ में सम्झ में आई त 26-27 साल पहिरियां जेका उस्ताद मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह मूंखे फरमायो हो त ॿिनि सजदनि जे विच में हीअ दुआ घुरंदो कर असल में इहो दुआ घुरणी बि ऐं हज़रत अली साईं जो न ॿुधायल हिकमत जी तरफ़ इशारो इल्म जा त समुंड दरिया हा पर सही हुजूर जे मोहब्बत में बि कुठल आहे जो सरकार जो इस्म मुबारक अचे ऐं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद मुबारक न अचे त पोइ कीअं मूंसां साईं हुजूर जो इस्म मुबारक कीअं आयो मदीने मुबारक जे हाज़िरी जे लाइ जेतिरी अंदर में तड़प हूंदी हुई हुजूर जे इश्क ऐं मोहब्बत में जेतिरी तड़प हूंदी मां हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कयां पाण हाफ़िज़ इब्न असाकिर जो किताब वरितो हो तारीख़ मदीना दिमश्क उहा जॾहिं पाण ख़रीद कयो पाण फरमायो पोइ छो इहा वरिती उन जे पुठियां पाण ॿ वाक़िया ॿुधायो बसि मां आख़िर में हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायां पाण फरमायो हिन जे लाइ मूं हुनखे वरितो हालांकि जॾहिं उहो पहिरियों दारुल फ़िक्र खां छपियो हो त 50,000 जी क़ीमत आई ऐं उन टाइम में 50,000 अॼुकल्ह जा 2-3 लख रुपया ऐं अॼुकल्ह उहो बेरू जो किताब जेको मिले थो पाकिस्तान जो ई लख खां मथे थो मिले त बेरू जो किताब हींअर ई 2.5 लख खां मथे माण्हू खे मिलंदो उन वक़्त में कहिड़ी क़ीमत सां पाण ख़रीद कयो ऐं पाण वरितो छो पाण फरमान में 2 हिकमतूं हिकिड़ी हिकमत इहा आहे त तारीख़ मदीना दिमश्क जो जेको लेखक आहे इन जो जेको मुसन्निफ़ आहे इन जो जेको लिखण वारो आहे इहो जॾहिं पढ़ण जे लाइ वियो हिकिड़े उस्ताद जे लाइ उस्ताद वटि त उस्ताद फरमायोसि मूं वटि पंहिंजो टाइम न आहे बाबा दाख़िला तुंहिंजे लाइ कान्हे का उस्ताद दाख़िला कान ॾिनी हुई हाफ़िज़ इब्न असाकिर वापसि मोटी आयो हो राति जो उन जे उस्ताद खे मदीने वारे जो दीदार थियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाफ़िज़ इब्न असाकिर जे उस्ताद खे फरमायो तो उनखे वापसि कयो आहे दाख़िला तो उनखे न ॾिनी आहे असां तोखे हुकुम था ॾियूं उनखे वापसि घुराए दाख़िला बि ॾे त पाण पढ़ाए पाण फरमायो उन जो इहो वाक़ियो मूंखे ॾाढो मोहब्बत वारो दिलि सां लॻो जो हुज़ूर जे लाइ पाण सिफ़ारिश फरमाइनि उन जो उस्ताद खे फरमायो त असां तोखे हुकुम था ॾियूं इनखे घुराए इनखे पढ़ाए उस्ताद उनखे पढ़ायो ऐं जॾहिं बि हाफ़िज़ इब्न असाकिर उस्ताद जे साम्हूं ईंदो हो त उस्ताद बि सही नज़र वारो त हो राति जो हुज़ूर उनखे फरमायो पाण फरमाईंदा हा उस्ताद संदल हाफ़िज़ इब्न असाकिर जो फरमाईंदो अवाही उहो आयो आहे जंहिंजे लाइ मदीने वारे मूंखे हुकुम फरमायो त इनखे दाख़िला बि ॾे इनखे पाण वटि पढ़ाए यकीनन संदन मोहब्बत जूं इश्क जूं दीन जी ख़िदमत जूं इहे ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं इहो संदन ख़िदमतूं बि हुयूं इहो संदन मर्तबो बि हो शान भी हो फज़ल भी हो पर इहो असुल फज़ल शान मुर्शिदन जी नज़र सां हो सुभान या हज़रत अली साईं छत्तसणी बादशाह जी करामत चो उन्हनि जी नूरानी नज़र थो जो उन्हनि जे नज़र सां अहिड़ा अहिड़ा जय्यद आलिम पैदा थिया ऐं अहिड़ा पैदा थिया जो दुनिया में उन्हनि जो नालो अॼु बि आहे अल्लाह ताला जे ज़ात सां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांजी हिन इज्तिमा खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत अता फरमाए जन दोस्तनि उस्ताद साईं रहमतुल्लाह अलैहि जे यादि में ही प्रोग्राम कयो अल्लाह ताला उन्हनि जी बि ख़िदमत
खिदमत के कबूल फरमाए ऐं हजरत उस्ताद मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जे मज़ार मुबारक ते करोड़े रहमतों नाज़िल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।